सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे ख़ुसूसी प्रोग्राम में इमदाद अली ओडो अव्हां खे भलीकार चवां थो। सामाईन, गुज़िरियल ॾींहुं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरपर्सन डॉक्टर रुबीना शेख पारां ताज़ो लंदन आयल सिंध यूनाइटेड पार्टी जे जनरल सेक्रेटरी रोशन अली बुर्लो जे मान में अजाणो ॾिनो वियो। इन ई मौक़े ते सिंध जी मौजूदा सूरत हाल, सिंध यूनाइटेड पार्टीअ जूं पॉलिसियूं ऐं प्रोग्राम, पार्टी जी कारकर्दगी बाबति तफ़सीली कचहरी थी। ख़ुसूसन ईंदड़ चूंडुनि ऐं सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ बाबति ॻाल्हि ॿोल थी। हिन कचहरीअ जा मुकमिल तफ़सील अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। ॻाल्हि ॿोल जी शुरूआत डॉक्टर रुबीना शेख कई। इन मौक़े ते अब्दुर्रज़ाक बुर्लो बि मौजूदु हुयो, जंहिंखे ताज़ो सिंध यूनाइटेड पार्टी पारां यूके जो ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो आहे। बसि इन ते ॻाल्हाइण पिया चाहियूं त असां सभिनि पार्टियुनि खे सिंध जी जेका तहरीक आहे उहा मल्टी फ़साद तहरीक हूंदी आहे ऐं कुझु पार्लियामेंट्री एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, कुझु स्ट्रीट पावर हूंदो आहे, कुझु इंटेलेक्चुअल्स कम हूंदा आहिनि, कुझु आर्ट आहिनि हूंदो आहे। पर अगरि जे मक़सदु असांजा साॻिया हुजनि ऐं कोलाबोरेशन इन्हनि पार्टियुनि में हुजे त उन्हनि जो रिज़ल्ट काफ़ी इफेक्टिव थींदो आहे। ऐं असां वेलकम था कयूं सिंध यूनाइटेड पार्टी जे सेक्रेटरी जनरल खे तरीक़े में ऐं WCF जे बिहाफ। पर असांजा ॿ टे इशूज़ आहिनि जिन ते असां वधीक सिखणु चाहियूं था या लर्न करणु चाहियूं था। हिकिड़ो CPEC जो इशू आहे, डिसअपियरेंस जो। ॿ इशू जेका आहिनि असां सम्झूं था काफ़ी बर्निंग में आहिनि। ऑफकोर्स त करप्शन ऐं स्कूलनि जो इहे पाणी जो इशू हलनि था, ॿिया बि काफ़ी सोशल इशू आहिनि। पर हिन वक़्तु असां पुछणु चाहियूं था अदा वारनि खां त CPEC ते उन्हनि जो अदा जो छा व्यू आहे हिन वक़्तु। CPEC जे हवाले सां ॾिसो, सिंध यूनाइटेड पार्टी हमेशह जेको बि जंहिं बि इशू ते पंहिंजो ओपिनियन ॾींदी आहे त असां उन लाइ असांजा सिंध दोस्त जेके टेक्नोक्रेट आहिनि, असां उन्हनि खे थरोली उहो जवाबु ॾींदा आहियूं त तव्हां हिन ते स्टडी करे वर्कआउट करे पोइ असांखे ब्रीफिंग ॾियो त जीअं असां पंहिंजो ओपिनियन ॾेई सघूं। इन हवाले सां असां सिंध जे अंदरि नाले वारा दोस्त आहिनि असांजा। सैयद मोहबुल्ला शाह वफ़ाक़ी सेक्रेटरी रहियो आहे, फज़लुल्लाह कुरैशी सिंध दोस्त जेको आहे इंटेलेक्चुअल रहियो आहे, या नसीर आहे या जगदीश आहूजा, इहे सभु असांजा सिंध दोस्त इंटेलेक्चुअल आहिनि। इन सभिनी खां असां ब्रीफिंग वरिती आहे ऐं हुननि सभिनी असांखे ॿुधायो आहे त CPEC हिकिड़ो आलमी मनसूबो आहे जेको 60 मुल्कनि ते मुश्तमिल हिकिड़ो जेको आहे पंहिंजो हुननि 30 सालनि जो जेको पाकिस्तान सां एग्रीमेंट कई आहे। उन में सिंध जे अंदरि
पावर प्लांट ते या ॿिया जेके बि जेको आहे पंहिंजो मेगा प्रोजेक्ट आहिनि उन्हनि ते उन्हनि वाइदो कयो आहे उन में एज सच हुननि असांखे जेको ख़दशात आहिनि ॿाहिरि त भई ई को सिंध को आलमी यतीम खानो थी वेंदो या चाइनीज़ जेके ईंदा उहे सिंध खे कॉलोनी बनाए छॾींदा उन्हनि चयो त भई हीउ सॼो जेको 30 सालनि जो मनसूबो आहे इन में को 6 लख एम्प्लॉइज़ जेके हिते पहुची वेंदा हाणे असां हींअर हिननि जो हिकु ॿ मनसूबो जेको वाच कयो आहे ॾिठो आहे जीअं एंग्रो वारनि जो जेको आहे पंहिंजो थर जे अंदरि जेको पावर प्लांट लॻे थो उन में हिन वक़्तु ताईं 3000 जेके एम्प्लॉइज़ उन्हनि खया आहिनि त 700 उन में चाइनीज़ आहिनि ऐं 100 जेके उतां सिंध जा 1800 जेके आहिनि उतां थरी जेको आहे सो उन्हनि एम्प्लॉय कया आहिनि ऐं थरी औरतूं जेके आहिनि सो उहे डंपर पियूं हलाइनि स्किल जॉब जेको हुननि जे लाइ स्किल जे लाइ कमु कनि पियो थो इन में असांखे सम्झिजे थो त हिननि जी प्रायोरिटी आहे त असां जेको पंहिंजो हुते लोकल माण्हुनि खे नौकरियूं ॾियूं एम्प्लॉइज़ ॾियूं ऐं ॿियो सॼो कयूं ऐं ॿियो इहो थो महसूसु थिए जेको असांजे जेके सिंध जा दानिश्वर आहिनि ऐं अदीब सिंध जा जेके जिन इन ते स्टडी कई आहे उन्हनि चयो त हीउ पाकिस्तान ठहण खां पहिरियां हिकिड़ो अंग्रेज़नि जेको पंहिंजो सॼो जेको इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो ऐं डेवलपमेंट कई ॿियो दफ़ो हीअ डेवलपमेंट सिंध जे अंदरि थिए पई जंहिंमें कराची खां हैदराबाद हैदराबाद खां सखर सखर खां मुल्तान मुल्तान खां लाहौर जेको मोटरवे पियो ठहे पेशावर खां कराची ताईं जेको आहे पंहिंजो रेलवे ट्रैक पियो ठहे या ॿिया जेके जेको आहे पंहिंजो हिननि जा मनसूबा आहिनि उन में असां सम्झूं था त सिंध खे फ़ाइदो थींदो ऐं मुल्क जे अंदरि तरक़ी थींदी छाकाणि हिकिड़ो आलमी मनसूबो आहे ऐं उन में हा हिकु ॻाल्हि ज़रूरु आहे त असांखे हक़ हुकुमरानी कोन्हे जंहिं करे ख़दशात आहिनि त भई जेको आहे पंहिंजो सुभाणे ईअं न थिए त असांखे जेको आहे पंहिंजो हिते जेके ॿाहिरियां अचनि था जीअं हिन मुल्क जे अंदरि छाकाणि त इहे बि ख़दशात आहिनि त असांजो अञा ताईं पाकिस्तान जे अंदरि पंहिंजा जेके असां मुल्क पाकिस्तान खां पहिरियों आज़ादु रियासतूं हुआसीं जिन खे अॼु ॾींहं ताईं उहो क़ौमी ख़ुदमुख़्तियारी न मिली सघी आहे जंहिंजे करे उहो असांजा सूबा ख़ुदमुख़्तियार न आहिनि ऐं पाकिस्तान मज़बूत न थी सघियो आहे ऐं उहो हिते हिकिड़ो क़ौमी सुवालु मौजूदु आहे असांजे मुल्क जे अंदरि त इहे ख़दशात ज़रूरु आहिनि त क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ज़रूरु मिले ऐं जेके बि जेको आहे पंहिंजो जेके ॿाहिरां अचनि था उन्हनि जा मुआदा सूबाई हुकूमतुनि सां थियनि त जीअं घटि में घटि जेको आहे पंहिंजो इहे सुभाणे असांखे इहो जेके ख़दशात आहिनि इहे ख़तमु रहनि ऐं ॿियो त जेके जेके ॿाहिरां अचनि था त उनखे वर्क परमिट हुजे उन्हनि खे मुस्तक़िल जेको आहे पंहिंजो हिन वक़्तु पीपल्स पार्टी बदकिस्मती सां उन्हनि जी 10 साल हुकूमत आहे त हू सिंध जे अंदरि बर्मिन बंगालियुनि अफ़गाननि खे शनादी कार्ड इशू करे उन्हनि खे पंहिंजी नेशनलिटी पिया ॾियनि त ईअं न थिए त सुभाणे जेको आहे पंहिंजो जेको आहे हिननि खे वरी हितां जी सिटीज़नशिप ॾियनि या जेको आहे पंहिंजो जंहिंजे करे असांखे नुक़सानु पहुचे बाक़ी एज सच हिन वक़्तु ताईं जेके जेको आहे पंहिंजो असांजा दोस्त जिन असांखे ॿुधायो आहे जेके मां तव्हांखे ज़िक्र करे वियुसि उन मां असांखे बिल्कुलु वाज़े चयो आहे त सीपेक जे लाइ जेको घणो असांखे ॿाहिरि जेके ख़दशात आहिनि दोस्तनि खे जेको सिंध खे नुक़सानु पहुचो या सिंध खे चाइनीज़ अची खाई वेंदा अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कान्हे का 5 करोड़ सिंधी असां रहूं था हुते ऐं जेकॾहिं 6 लख एम्प्लॉइज़ बचनि था त मां सम्झां थो जेको अॼु हींअर रेशो असांखे महसूसु थिए थो त मेजॉरिटी ते लोकल माण्हुनि खे जेको आहे पंहिंजो रोज़गार मिले थो ऐं जेकॾहिं इहो हुननि जो पैटर्न रहियो त उतां जे बक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾींदा त इहो सिंध जी बहितरी में थींदो ॿ टे ॻाल्हियूं हिन सां तव्हां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो तव्हांखे त बाबा अंग्रेज़नि जे दौर खां पोइ पहिरियों दफ़ो ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त जॾहिं अंग्रेज़ आया त उन्हनि 2 साल हुकूमत बि कई सो जॾहिं बि कोई बि इन्वेस्टमेंट विझंदो आहे जंहिं रीजन में ऐं हिते मतिलबु इट्स नॉट अ न्यू थिंग पर इहा हमेशह हूंदी आहे त इंफ्रास्ट्रक्चर पंहिंजे मक़सदनि लाइ ठहंदो आहे ज़रूरी न आहे त उहो इंफ्रास्ट्रक्चर असांजे फ़ाइदे लाइ या धरती जे माण्हू सां ठहे हे जेको इंफ्रास्ट्रक्चर जा जेका बि प्रोजेक्ट्स आहिनि प्रपोज़ल जेका असांजी सम्झ आहे अदा फज़ल्ला सां मां बि मिली आहियां ॿिया बि काफ़ी एक्सपर्ट्स आहिनि इहे माना कम्यूनिटी ड्रिवन द प्रोजेक्ट्स न आहिनि न असांजी नीड्स जे बेसिस ते इहे प्रोजेक्ट्स न आहिनि इहे हुकूमत ऐं चाइना जी पंहिंजे हिसाब सां प्रोजेक्ट्स थियल आहिनि असांजे इंफ्रास्ट्रक्चर जी जेका ज़रूरत आहे असांजी ज़रूरतुनि जो थी उन जे हिसाब सां इहे प्रोजेक्ट्स न आहिनि हिकु त इहा ॻाल्हि मूंखे क्लैरिफिकेशन ॿी त माज़ीअ में ईअं थियो त जेके बि धारिया अचनि था उहे पोइ हिते रही था पवनि या जीअं तव्हां पाण एग्ज़ाम्पल ॾियो त लीगल पासपोर्ट ठहनि था या ID कार्ड ठहनि था तव्हां कीअं था चओ त इहे पोइ जेका बि माण्हू ईंदा उहे न वापसि हलिया वेंदा
मतिलबु हिस्ट्री बि असांखे ॾेखारियो आहे हमेशह उहे अची करे हिते रही था कनि सो इहा ॻाल्हि त तव्हां त भई जेको आहे इमिग्रेशन न थींदी या डेमोग्राफिक चेंजिस न थींदियूं इहे त थियणियूं इन्हनि प्रोजेक्ट्स में थींदियूं हिकु त इहो ख़दशो ॿी ॻाल्हि त 62 करोड़ 62 बिलियन डॉलर्स जो कर्ज़ु आहे उनजी क्लैरिफिकेशन ख़बर न आहे त उहो कर्ज़ु केरु लाहींदो उनजो असांजी ग्रैंड जनरेशन्स या कहिड़ा कीअं इहे लहंदो इहो जेका कर्ज़ु आहे उनजी का क्लैरिफिकेशन न आहे इन प्रोजेक्ट्स में त माना त एॾी अनक्लैरिटी आहे त इहे फाइनेंशियल अरेंजमेंट्स ईअं न त जीअं श्रीलंका जो हाणे एग्ज़ाम्पल तव्हां पाण पढ़ियो हूंदो अख़बारनि में त श्रीलंका कर्ज़ु न लाहे सघी चाइना जो उन जे करे हिननि 100 साल लाइ सॼी जो सॼी पोर्ट ॾेई छॾी चाइना खे इहो हाणे जो चवां सिर्फ़ु साल बि न थियो 6 महीननि जी रिपोर्ट आहे अॻ में ईअं ई एग्ज़ैक्टली थियो त हुननि इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट कयो श्रीलंका में श्रीलंका वारा पैसा न लाहे सघिया उन्हनि जा आख़िर में उन्हनि खे ॾियणी पई सभु शइ असां वटि कहिड़ी मैकेनिज़म आहे त असां इहे कर्ज़ लाहे वेंदासीं इहो सिंध ते कर्ज़ु आहे या बलोचिस्तान ते कर्ज़ु आहे या पंजाब ते कर्ज़ु आहे या मिलिट्री ते कर्ज़ु आहे उनजी क्लैरिफिकेशन किथे आहे ॿी ॻाल्हि त इहो प्रोजेक्ट्स तव्हां चओ था त ठीकु आहे सच नुक़सानु न आहे पर इहो प्रोजेक्ट में असां सिंधी केतिरा पार्टिसिपेट हुआसीं जॾहिं इहे डील्स थियनि पयूं उहो इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इज़ नॉट अफेक्टिव माण्हुनि लाइ जंहिंमें उन्हनि जो माण्हू इन्वॉल्व न आहे ऐं माण्हुनि जी परमिशन न आहे असांजी धरतीअ ते कमु थो हले ऐं ॿी ॻाल्हि त जेके बि पावर प्रोजेक्ट्स आहिनि उहे सभु सिंध में आहिनि त सम्झो रिफाइनरी थियूं या इन्वेस्टमेंट प्रोजेक्ट्स उहे खणी ॿियनि जॻहनि ते इवन गवादर वारो जेको प्रोजेक्ट आहे जेको बलोचनि जो कंसर्न आहे उन में बि लॉट ऑफ इंफ्रास्ट्रक्चर रिसोर्सिस जेका आहिनि उहे सिंध मां था वञनि नो सो इन हिसाब सां असांजी पोज़ीशन इहा आहे त असां सम्झूं था त इहे प्रोजेक्ट ग़लति आहिनि इहे ग़लति प्रोजेक्ट आहिनि छो जो इहे माण्हुनि जी रिक्वायरमेंट सां नथा मिलनि असांजी क़ौम जे फ़ाइदे लाइ न ठहिया आहिनि प्रोजेक्ट इहे हिकिड़े ॿिए फ़ाइदे लाइ या फेडरल हुकूमत जे फ़ाइदे लाइ ठहिया आहिनि तंहिंजी असांजी त पोज़ीशन इहा आहे पर तव्हां ॿुधायो हिन में को वधीक इन में मां हिकिड़े सुवाल जो इहो इज़ाफ़ो कंदुसि त जेको चाइना सां सीपेक वारो मुआहिदो थियो आहे पाकिस्तान में ज़ाहिरी तरह त जमहूरियत आहे पार्लियामेंट बि आहे सेनेट बि आहे सूबाई असेंबलियूं बि कमु कनि थियूं त एॾो वॾो प्रोजेक्ट आहे जेको ॿिनि मुल्कनि में थियो आहे उनखे एतिरो त मुबहम रखियो वियो आहे जो न उनखे को पार्लियामेंट जी मंज़ूरी वठण जी ज़रूरत महसूसु कई वई आहे या जिन सूबनि में कमु थींदो उन्हनि जी असेंबलियुनि खां बि का अप्रूवल न वरिती वई आहे ऐं इन मनसूबे जे लाइ मुख़्तलिफ़ पार्टियूं मुख़्तलिफ़ माण्हू हिकिड़ा इज़हार कंदा रहनि था त असांखे त का ख़बर ई कोन्हे त इहो आहे छा हिकिड़ो अमाउंट आहे त बाबा हिन अमाउंट जो ही प्रोजेक्ट आहे ऐं उन में अक्सर जेको उन प्रोजेक्ट जो फ़ाइदो थिए थो उहो पंजाब खे थिए थो त इहो जेको हेॾो सारो मुआहिदो आहे इहो घटि में घटि ओपन थियणु खपे हा पहिरियां ऐं उन ते डिस्कस थियणु खपे हा उन जा फ़ाइदा नुक़सान सभिनी मुल्क जे फ़ाइदे में सूबनि जे फ़ाइदे में ऐं तंहिंखां पोइ इन खे को मुआहिदे जी शिकिल में हाणे इन ते अमल कजे हा त इन हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे त इहो जेको सिलसिलो हले थो इहो आहे जेकॾहिं मुबहम आहे त पोइ क़ौमुनि खे इन मां कहिड़ा फ़ाइदा मिलंदा ग्वादर आहे त बलूचिस्तान जी आवाम खे त एतमाद में न वरितो वियो आहे हाणे ताज़ो शायदि कराची बि उन्हनि खे ॾिनो अथऊं इलेक्ट्रिक ऐं ॿिया सभु जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे बि हाणे चाइना जे हवाले कनि पिया तव्हां दुरुस्त था चओ ॾिसो पाकिस्तान जे अंदरि बि डिस्कस आहे न रुॻो असां त पाकिस्तान खे हिकु फेडरेशन सम्झूं था चइनि क़ौमुनि जी फेडरेशन आहे ऐं क़ौमी सवाल उते अॼु बि मौजूदु आहे त हक़ हुकुमरानी न हुजण जे सबबु अहसास महरूमी आहे सिंध जे अंदरि बि आहे बलोचिस्तान जे अंदरि बि आहे ऐं पख़्तूननि वटि बि यकीनन हूंदी पंजाब जे अंदरि इहो क़ौमी सवाल पंहिंजी जाइ ते असांजे मुल्क में मौजूदु आहे ॿियो त जेके बि मुआहिदा कया वञनि था उन ते जेकॾहिं को ट्रांसपेरेंट नथा थियनि ऐं को ख़ुफ़िया मुआहिदा थियनि था त उनजे लाइ शक शुबा बि पैदा थियनि था ऐं इहो साॻियो सवाल पार्लियामेंट जे अंदरि जेके वफ़ाक़ी जमायतूं आहिनि मुस्लिम लीग या पीपल्स पार्टी या PTI उहो बि उते इहो डिस्कस थियो आहे त बाबा इन्हनि मुआहिदनि खे ऑन दी रिकॉर्ड रखियो वञे ॿुधायो वञे त केतिरा बिलियन पैसा जेके पंहिंजो कहिड़ा कहिड़ा कर्ज़ जेको आहे पंहिंजो ॾिना विया आहिनि कहिड़नि मेगा प्रोजेक्ट्स कहिड़ा आहिनि सिंध में कहिड़ा पंहिंजो प्रोजेक्ट हूंदा
बलुस्तान में कहिड़ा हूंदा, इहो सभु उते बि इहो सुवालु आहे। यकीननि इहो सिंध यूनाइटेड पार्टी इहो हुनजो मौक़िफ़ आहे त जेके बि असांजो पहिरियों त इहो आहे त भई जेके मुआदा थियनि था उहे सूबाई हुकूमतुनि सां थियनि, पहिरीं ॻाल्हि। ॿियो त जेके ॿाहिरां अचनि था उनखे वर्क परमिट ॾिनी वञे। टियों इहो अश्योर करायो वञे त भई रोज़गार मक़ामी माण्हुनि खे ॾिनो वेंदो, उन्हनि खे मुकमिल हिते जी सिटीज़नशिप न मिलंदी। त इहे सभु सवाल पंहिंजे हिते मौजूदु आहिनि ऐं इहो साॻी जेको पंहिंजो आहे, छाकाणि त जंहिं मुल्क जे अंदरि हिकिड़ो अहसासी महरूमी आहे पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं जेकी क़ौमुनि खे नथो तस्लीम कयो वञे, उन्हनि जी हक़ हुकुमरानी नथी ॾिनी वञे, उन्हनि खे उन्हनि जे वसीलनि जी मालिकी नथी ॾिनी वञे, त यकीननि इहो सुवालु पंहिंजे हिते मौजूदु आहे। पर असां जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सिंध जे अंदरि जेके असांजा इंटेलेक्चुअल आहिनि, सिंध दोस्त आहिनि, उन्हनि असांखे जेको स्टडी करे ॿुधायो आहे त सच सिंध खे को एॾो वॾो नुक़सानु हिन मां कोन्हे। हा, अलबत्ता बलुस्तान में इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त छाकाणि त उन्हनि जी आदमशुमारी घटि आहे ऐं उते तमामु घणे तइदाद में उतां ॿाहिरीं जेकी आबादकारी थींदी, जंहिंजे करे हुननि वटि इहे ख़दशा आहिनि त हुननि जी डेमोग्राफी चेंज थी वेंदी आहे उनखे। पर सिंध जे अंदरि मां नथो सम्झां त को अहिड़ो जेको आहे पंहिंजो असांजी डेमोग्राफी खे को थ्रेट हुजे ऐं उतां जेको पंहिंजो जेके 12 चाइनीज़ मां जेको हिननि जो ॿुधायो वियो आहे त को 6 लख एम्प्लॉइज़ ईंदा, 5 करोड़ सिंधी जेके असां वटि अॻु में जेके आया आहिनि, लेकिन उन्हनि हिन वक़्त ताईं इहे उर्दू ॻाल्हाईंदड़नि जेको पंहिंजो जेके उन्हनि सिंध खे तस्लीम न कयो आहे, बाक़ी ॿिया जेके अचनि था त उहे सिंध जी मिटी अहिड़ी आहे सभिनी खे हज़म करे थी वञे। उनजे करे जेके इहे ख़दशात आहिनि उहे पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि ऐं असां बि मुतालबो बि कयूं था त हिननि खे वर्क परमिट न ॾिनी वञे, हिननि जी एग्रीमेंट सूबाई हुकूमतुनि सां थियणु घुरिजे ऐं जेके बि हिननि जा मुआदा थियनि था उहे ट्रांसपेरेंट हुजनि, उहे वाज़े तौर ते मुल्क जे अंदरि ऐं मुल्क खां ॿाहिरि जी सभु माण्हुनि खे जेको आहे ख़बर पए थो आहे कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट थियनि था, केतिरा बिलियन रुपीज़ जी अदी ॿुधायो त जेको आहे पंहिंजो उहो कर्ज़ु केरु लाहींदो। यकीननि जेकॾहिं उनजी ट्रांसपेरेंट जेको आहे पंहिंजो सॼी हूंदी ऐं त पोइ इहे मां सम्झां ख़दशा ख़तमु थी वेंदा। हिकिड़ो सुवालु ॿियो इहो आहे त सिंध में या पाकिस्तान में हाणे इलेक्शन्स अचनि पिया, सिंध यूनाइटेड पार्टी बि माज़ी वांगुरु इलेक्शन में हिसो वठण जो हुननि ऐलान कयो आहे। त असां वटि 40 सालनि खां पीपुल्स पार्टी जंहिं तरीक़े सां चूंडूं खटींदी आई आहे 70 खां वठी, उहो हिकिड़ो जेको मुहावरो आहे उहो इस्तेमालु थींदो आयो आहे त बाबा अल्टरनेट कोन्हे। हालांकि इहो जदीद दुनिया में अल्टरनेट वारो हिसाबु न हूंदो आहे, हिते इहो हूंदो आहे त तव्हां माण्हू चूंडियो, उन तव्हांजे मयार मूजिबि कमु न कयो, तव्हां उन खे वोट न ॾींदव, पोइ भले ॿिए कंहिंखे ॾींदव उन आसिरे में त हीअ अची कमु कंदो। त असां वटि इहो जेको माण्हुनि खे आसिरे में रखी वोट वरितो वञे थो त हाणे अल्टरनेट कोन्हे, तंहिंजे करे मजबूरनि पीपुल्स पार्टी खे वोट ॾियणो आहे। त असां वटि जेके सियासी धुरियूं आहिनि या कॉम्परस धुरियूं आहिनि, उन्हनि जो फोकस इन ते न हुजणु खपे त बाबा जिन माण्हुनि पब्लिक खे कुझु डिलीवरी न कयो आहे त उन्हनि खे त वोट ॾियण जो सवाल ई पैदा कोन थो थिए। बाक़ी तव्हां सिलेक्शन कयो, तव्हांखे जेकॾहिं बाक़ी जेके उमेदवार आहिनि उन्हनि में के बहितर नज़र अचनि था त उन्हनि खे वोट कयो। त इहा मुहिम सिंध में मां सम्झां थो त 2-4 इलेक्शन्स में किथे बि नज़र न आई आहे। त अमूमन इहो ई चयो वेंदो आहे त अल्टरनेट जो कोन्हे, तंहिंजे करे असां पीपुल्स पार्टी खे वोट ॾियूं। इहो अञा ॼण त हिकिड़ो धोखो आहे आवाम सां, जेके माण्हू अहिड़ी ॻाल्हि कनि था। त इन हवाले सां तव्हांजी का इलेक्शन जी का स्ट्रेटेजिक का तव्हां पॉलिसी या का शइ ठाही आहे त तव्हां इलेक्शन में हेॾी सारी पीपुल्स पार्टी खे जिन तमामु वॾो माल कमायो आहे ऐं माल बि इन जे करे कमायो आहे त माण्हू खे ख़रीद करे वोट वठंदा। अहिड़ी सूरत हाल में सिंध यूनाइटेड पार्टी इलेक्शन जो कहिड़ो तरीक़ेकार तय कंदी, कीअं इलेक्शन विढ़ंदी? विढ़णु त खपे, छाकाणि त तव्हां में सिंध जे माण्हुनि जूं वॾियूं उमेदूं आहिनि। त हिकिड़ी साफ़ सुथरी पार्टी आहे, साफ़ सुथरी लीडरशिप आहे ऐं साफ़ सुथरो उन्हनि जो हिकिड़ो प्रोग्राम आहे। त तव्हां इन सॼे मरहले में तव्हांजो छा किरदारु थींदो वञी करे? ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि कंट्रोल डेमोक्रेसी रही आहे ऐं इलेक्शन इंजीनियर थियनि थियूं ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको कॉम्पर सियासत कंदड़ घणो करे जेको पंहिंजो फ़िक्र जी सियासत जा पैरोकार जमहूरी सियासत खां परे रहिया आहिनि।
असां सभु हुन जो हिसो रहिया आहियूं. असां सभु असांजी वाबस्तगी GSN स्टूडेंट्स फेडरेशन खां वठी रही आहे. 70 जी इलेक्शन में जीअं साईं GM सैयद इलेक्शन हाराए वियो, छाकाणि त 70 खां पहिरियों त साईं GM सैयद जमहूरी सियासत जो घणो हामी रहियो ऐं पाकिस्तान जे अंदरि घणो करे जेके हुकूमतूं डरंदियूं हुयूं या ठहंदियूं हुयूं उन में साईं GM सैयद जो वॾो रोल रहियो. 70 में साईं GM सैयद इलेक्शन हाराई ऐं पाकिस्तान जे अंदरि जेको गॾियल पाकिस्तान हो जंहिंमें अक्सरियत सां बंगाली इलेक्शन खटे आया ऐं उन्हनि जेको जमहूरी तौर ते जेको उन्हनि खे हुकमरानी जो हक़ु हुयो उन्हनि खे न ॾिनो हुयो ऐं पाकिस्तान ॿिनि हिसनि में विराइजी वियो. उन खां पोइ इहा सोच पैदा थी त हिते जमहूरी क़दुरनि जो या जमहूरियत जो जेको शायदि पंहिंजो जेको आहे सो भरम नथो रखियो वञे, जंहिंजे करे उन्हनि जे मैंडेट जो एतिराम न कयो ऐं बंगाली असांखां जुदा थी विया. उन खां पोइ 70 खां पोइ साईं GM सैयद मुसलसिल नज़रबंद रहियो ज़ईफ़ुल उमिरी में, जंहिंजे करे नेशनलिस्ट जेके साईं GM सैयद जा पैरोकार आहे उन इलेक्शन में हिसो न वरितो. ऐं अमूमन उते इहो थियो त साईं GM सैयद जे फ़िक्र जा पैरोकार घणो करे नौजवान ऐं ग़रीब तबिके सां तालुक़ रखंदड़ इलेक्शन अफोर्ड न पिया करे सघनि. साईं कॾहिं बि जमहूरी सियासत जी ऐं इलेक्शननि जी मुखालफ़त न कई, छाकाणि उन दौरान साईं जा फर्ज़ंद साईं अमीर हैदर शाह, सैयद इमदाद मोहम्मद शाह मुख़्तलिफ़ मौक़नि ते असेंबलियुनि में रहिया ऐं उन्हनि पंहिंजो किरदारु अदा कयो. असां सभिनी अच्छा उन खां सवाइ सिंध जे अंदरि ॿ जेको त पंहिंजो फ़िक्री थाट हुआ. हिकिड़नि चयो त बाबा जमहूरी सियासत असांखे को डिलीवर न कंदी, असांखे पंहिंजा राइट्स न वठी सघंदी, उन करे उन्हनि जमहूरी सियासत ते एतमाद न कयो. GSN तहरीक जा समूरा ग्रुप. ॿिए तरफ़ जेकी जमहूरी सियासत कंदड़ 2 जमायतूं हुयूं जंहिंमें पलीजो साहिबु या डॉक्टर कादर मंसी साहिबु, उन्हनि बि को एज सच को उते जेको आहे पंहिंजो उन्हनि नतीजा हासिलु न कया या उन्हनि जी कहिड़ी हिकमत अमली सबबु उन्हनि खे को कामयाबी हासिलु न थी. सिंध यूनाइटेड पार्टीअ सां समूरनि दोस्तनि 2006 में साईं जलाल मोहम्मद शाह सां गॾिजी ठही, जंहिंमें तक़रीबन सभु असां दोस्त हुआसीं जिन जी वाबस्तगी GSN स्टूडेंट्स फेडरेशन खां वठी फ़िक्रे साईं GM सैयद सां गॾु रही. असां सभिनी वेही गॾिजी इहो 2-3 ॾींहं मुसलसिल बहस मुबाज़ो करे इन नतीजे ते पहुतासीं त जेसि ताईं जमहूरी सियासत नथा कयूं तेसि ऐं असां लातल कयूं इन मोर्चे ते. उहो मौक़े परस वॾेरा बोतार जेके केॾीमहिल पीपुल्स पार्टी में, कॾहिं मुस्लिम लीग में, कॾहिं PTI में उहे वेठा आहिनि, उहे मुसलसिल सिंध सां नाइंसाफ़ी कंदा रहिया आहिनि. न सिंध जो समाजी मसइलो हल थी सघियो आहे, न सिंध जो क़ौमी मसइलो. उनजे करे असां इहो फ़ैसिलो कयो त असांखे हाणे जमहूरी सियासत में हिसो वठिणो आहे. ऐं सिंध यूनाइटेड पार्टी क़ौमी जमहूरी जमायत आहे. वाज़े तौर ते आउं चवंदो त असां नेशनलिस्ट बि आहियूं, डेमोक्रेटिक बि आहियूं. असां जॾहिं इलेक्शन में वियासीं त पहिरीं इलेक्शन 2008 में थी. 2008 जी इलेक्शन में उन दौरान जॾहिं मोहतरमा बेनज़ीर शहादत थी त हिकिड़ो सिंध जे अंदरि फितरी रद्द अमल हुयो. असां सम्झो पियो त उन वक़्तु बि असां साईं जलाल मोहम्मद शाह इलेक्शन में बीठो त असां सम्झो पियो आहे सीट असांजी खटियल हुई, पर छाकाणि त हिकिड़ो फितरी रद्द अमल हुयो, बेनज़ीरी शहादत हुई ऐं सिंध जे माण्हुनि जेको आहे पंहिंजो उन्हनि खे. अच्छा उन खां पोइ वरी सिंध जे अंदरि जेकी असां 2008 खां वठी मुसलसिल सिंध जे समूरनि नेशनलिस्टनि खे गॾु करे हिकु इशू ते मुसलसिल स्ट्रगल कई आहे. 2008 में पीपुल्स पार्टी जीअं ई आई तीअं उन्हनि सिंध जा रिसोर्सिस जेके आहिनि, सिंध जा वसीला खपाइण जी जेको आहे पंहिंजी नीलाम एक्शन कयूं. कादरपुर गैस फील्ड खे जेको आहे पंहिंजो एक्शन कयूं. असां मज़ामत कई उते घुटकी में वञी, उन खां पोइ सॼी सिंध जे रोड रस्तनि ते आख़िर उन वक़्तु वज़ीर हुयो जेको पंहिंजो नवीद कमर, उन दर ते वञी, हालांकि उन जा तमामु वेझा तालुकात हुआ सईद ख़ानदान सां, साईं जलाल मोहम्मद शाह, साईं GM सैयद जी फैमिली सां, पर असां इहो न ॾिठो ऐं असां उनजे दर ते पहुतासीं, तवा टंगियासीं उन्हनि जे घरनि ते, सॼी दुनिया ॾिठो ऐं सॼे मुल्क जी मीडिया उनखे खयों इशू खे पार्लियामेंट में डिस्कस थियो. ॿियो आख़िर पीपुल्स पार्टी उन पंहिंजे फ़ैसिले तां पहुती हटी ऐं असां सिंध जा वसीला बचाए वरिता. उन खां पोइ वरी 2010 में जेके हिननि MQM ऐं पीपुल्स पार्टी गॾिजी जेका आदमशुमारी जेको आहे पंहिंजो कराई पई, जंहिंमें MQM जी ख्वाहिश हुई जेकी कूड़ी आदमशुमारी कराए उन्हनि सिंध में अददी अक्सरियत पे ॾेखारी ऐं उन्हनि जो पियो चयो त भई सिंध जे अंदरि हक़ हुकुमरानी असांखे मिलणु घुरिजे. बशीर ख़ान कुरैशी उन गॾो असां सां ऐं असां गॾिजी सॼी सिंध में उन कूड़ी आदमशुमारी खे चैलेंज कयो ऐं असां मज़ामत कई ऐं उहा आदमशुमारी सां रोकाई.
उहा मुसलसिल उहा असांजी कंटिन्यू हलंदी रही स्ट्रगल जंहिं ते सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो वरी जेकी ट्रांसपेरेंट आदमशुमारी थी, हालांकि हुन में सिंध गवर्नमेंट जो पीपुल्स पार्टी जो को रोल न हुयो, न त असां सम्झूं था त जेको आहे पंहिंजो घटि में 20% या 25% असां वधीक, हींअर जेकॾहिं असांजी 5.25 करोड़ आदमशुमारी त असां सम्झूं था त लॻभॻि असां 5.5 करोड़ हुजूं हा, जेकॾहिं सिंध गवर्नमेंट ऐं पीपुल्स पार्टी हुन में दिलचस्पी वठी आहे। पर उन में बि इहो साबित थियो त सिंध जे अंदरि मुहाजिर या उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो तइदादु 1 करोड़ खां वधीक कोन्हे, असां 4.5 करोड़ जेको आहे पंहिंजो सिंधी रहूं था, उन में बि असां कामयाबी हासिलु कई। उन खां पोइ जेको सिंध जे अंदरि वाना ऐं वज़ीरिस्तान में ऑपरेशन थियो, जेके दायरा आबादकारी थिए पई, उन दौरान 7 ॾींहं मुसलसिल सभिनी सिंध जे क़ौम परस्तनि खे नेशनल हाईवे इंडस हाईवे ते असां गॾिजी पंहिंजो वेठासीं ऐं 7 ॾींहं सिंध मुसलसिल बंदि कईसीं, जंहिं करे जेकी आहे लोध अचणी दायरनि जी जेके पंहिंजो वाना ऐं वज़ीरिस्तान में असां हुनखे रोकियो, उहो दायरनि जी आबादकारी खां बचाए वरितोसीं। वरी पीपुल्स पार्टी ऐं MQM असेंबली जे अंदरि सिंध जे अंदरि बिटो बलदियाती निज़ाम राइज कयो, जंहिंजे करे असां सम्झो पिए त हू शहर जेके आहिनि उन्हनि ते जेको हुकुमरानी कंदा ऐं सिंध खे इंतिज़ामी तौर ते विराइण जी साज़िश हुई। असां सॼी सिंध जे क़ौम परस्तनि खे गॾु करे उन जे ख़िलाफ़ु मज़ामत कई ऐं सिंध जे अंदरि हिकिड़ो वॾो उन जो हिकिड़ो माहौल ठाहियोसीं, रद अमल थियो, सॼी जेके वज़ीरनि जे दरनि ते ॿियनि टिनि खे घेराव कयोसीं ऐं सिंध में पीपुल्स पार्टी खे टफ टाइम ॾिनोसीं। पर बदकिस्मती सां उन वक़्तु असांजा इलाही क़ौम परस्त जिन जेके हैदर मंज़िल ते असां सां गॾु बीहंदा, उन्हनि पंहिंजो पाण खे चयो त भई असां 10 जमायती तादाद में पीर साहिब पागारे वटि वञण में पाण खे हुननि कंफर्टेबल सम्झो ऐं उन्हनि खे हैदर मंज़िल ते अचणु थोरो ॾुखियो थी वियो। उहो असां जॾहिं हुननि जा जज़्बात महसूसु कया, चयो ठीकु आहे जी सभु दोस्त कनि था, 10 जमायती तादाद ठहियो, 10 जमायती तादाद दौरान बि असां सम्झूं था त उन वक़्तु जेका लीडरशिप हुई उन सिंध सां वेसाघाती कई ऐं जंहिंजे करे ऐं ॿियो त 2013 जी जेकी इलेक्शन हुआ इंजीनियर्ड इलेक्शन हुई 100%, ऐं उन दौरान सिंध यूनाइटेड 10 जमायती इतिहाद दौरान सिंध यूनाइटेड पार्टी 3 सीटुनि ते जेको आहे सो साईं जलाल महमूद शाह तक़रीबन 78,000 वोट खया नेशनल असेंबली ते, सैयद ज़ैन शाह सेकरंड वारी सीट ते 29,000 वोट खया, पंहिंजो शहदाद कोट में असां जेको पंहिंजो बीहारियो नेशनल असेंबलीअ ते शाह साहिबु, उन 26,000 वोट खया। तक़रीबन असां हिन में मजमूई तौर ते बाक़ी ॿिया जेके उमेदवार बीहारियासीं त हुन में तक़रीबन असां को लॻभॻि 2-2.5 लख वोट जेको आहे खया। उन खां पोइ वरी बलदियाती इलेक्शन थी, बलदियाती इलेक्शन में तक़रीबन असां सिंध जे अंदरि कोई 35 जेको आहे पंहिंजो यूनियन काउंसिलनि ते 18 जेके पंहिंजो ज़िले काउंसिल ते बाक़ी मुख़्तलिफ़ काउंसिलर कोई 60 जे लॻभॻि असां माण्हू बीहारिया, जंहिंमें बसि सवाल पुछाइनि त हिकु त शइ तव्हां ॻाल्हि कई त तव्हां वॾी जेका सक्सेस रही आहे SUP जी आदा जलाल शाह वारनि जी टीम जी इज़ दैट त सभु नेशनलिस्ट खे गॾायो अथऊं, पर हमेशह एजेंडा बेस हिकिड़ो लॉन्ग टर्म अलायंस जी छा पॉसिबिलिटी आहे? हिकु त सवाल मां तव्हांखां पुछंदमि, हमेशह जॾहिं बि गॾु थिया न ॾाढो सक्सेसफुल रहियो आहे, जीअं तव्हां हाणे एग्ज़ाम्पल बि ॾिना 2-3 त बाबा आदमशुमारी ते गॾु थियासीं, वरी IDPs ते गॾु थियासीं, पर इहे एजेंडा बेस गॾु थो थिए, माना हिकिड़ो वॾो स्ट्रेटेजिक अलायंस नेशनलिस्ट पार्टियुनि जो उनजो फ्यूचर छा आहे या उहा विज़न में आहे? हिकु त इहो। ॿी ॻाल्हि तव्हां चयो तव्हां 2 दफ़ा एग्ज़ाम्पल ॾिना ते 2006 जी या 2008 जी जेका उहा इंजीनियर्ड इलेक्शन्स हुयूं, तव्हां कीअं गारंटी था ॾियो त जेकी फ्यूचर इलेक्शन्स हुयूं इंजीनियर्ड न हूंदियूं ऐं क़ौम परस्त पार्लियामेंटी पार्टियुनि जी या पाण चयो त डेमोक्रेटिक में उनजी वधीक कहिड़ी मतिलबु पॉसिबिलिटी आहे त वरी बि असां सक्सेसफुल थींदासीं, छो जो तव्हां पाण ई चयो त इंजीनियर्ड इलेक्शन्स थियनि? अॼु ॾिसो हिकिड़ो त लॉन्ग टर्म जेके अलायंस नथा थियनि उनजो हिकु आहे त असां इशूज़ ते सिंध जे अंदरि नेशनलिस्टनि जा 2 फ़िक्री थाट आहिनि, जेके हिकिड़ी जमहूरी सियासत में बिलीव कनि था, ॿिया वोट जी सियासत खे गुनाह सम्झनि था। उनजे करे उनजो लॉन्ग टर्म जेको आहे पंहिंजो जेको अलायंस आहे उहो मुमकिन कोन्हे, छाकाणि त इहो हिकिड़ो कंट्रावर्शियल जेके पंहिंजो थियनि थियूं। ॿियो इशूज़ ते असां नेशनलिस्टनि खां सवाइ बि ॿियनि फ़र्ज़ु कयो असां बिटे बलदियाती निज़ाम जे ख़िलाफ़ु जेकी तहरीक हलाई उन में
फंक्शनल मुस्लिम लीग खे असां खयूं त असां जमा इस्लामी जहिड़ी फाशिस्ट जेकी मज़हबी जमायत आहे उनखे बि असां कयूं, छाकाणि असां टारगेट कंदा आहियूं त असां सिंध खे कीअं बचायूं ऐं जेके चैलेंजिस अचनि था उनखे कीअं जेको आहे पंहिंजो मां कयूं। उनजे करे असां जेके बि इशूज़ खणूं था उहे वन बाय वन जेके उन वक़्त जा बर्निंग इशूज़ थियनि था उन ते हिकिड़ो कलेक्टिव जेको आहे पंहिंजो स्ट्रगल कयूं था जेको असांखे नतीजा बि ॾिए थी। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿियो इहो तव्हां सवाल कयो त सिंध जे अंदरि या सॼे पाकिस्तान जे अंदरि इंजीनियर इलेक्शनूं थियनि थियूं, पर असांजो हिते जेकॾहिं उन्हनि इलेक्शनुनि खां असां परे था रहूं त असां सम्झूं था त असां उन जो जेको हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त जमहूरी सियासत में यकीनन इहे प्रॉब्लम आहिनि, इहे रुकावटूं आहिनि, पर छाकाणि त जंहिं मुल्क जे अंदरि रहूं था उन मुल्क जे अंदरि सियासत करणी आहे, उन करे जेके चैलेंजिस आहिनि उन में सुधारा बि आणणा आहिनि। फर्स्ट कयो जेकॾहिं ट्रांसपेरेंट पॉलिटिकल सिस्टम न आहे, इंजीनियर इलेक्शन्स आहिनि या कंट्रोल डेमोक्रेसी आहे, सभु इशूज़ पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, पर पाण खे इहे सभु जेकी आहे सोच आहे असांजे मुल्क जे अंदरि उन सोच खे तब्दील करिणो आहे। छाकाणि हिते असां वटि बदकिस्मती सां ईअं थींदो आहे त जीअं फर्स्ट कयो पीपल्स पार्टी जेकी 18वीं तरमीम आंदी जंहिंमें सभ खां वॾो जेको आहे पंहिंजो कंदो भई रूलिंग गवर्नमेंट ऐं अपोजिशन गॾिजी जेको आहे पंहिंजो जेकी निगरान गवर्नमेंट ठाहींदा, ऐं जॾहिं निगरान गवर्नमेंट ईंदी आहे त उन में हिकिड़ो मैसेज अची वेंदो आहे त बाबा हाणे हुकूमत हिन खे मिलणी आहे। उन करे इहो सभु खां उन में छा थो थिए त जेके नंढियूं नंढियूं पार्लियामानी पार्टियूं ऐं नंढा नंढा ग्रुप्स आहिनि उन्हनि खे स्पेस नथो मिले। इहो सभु खां वॾो जेको असां सम्झूं था पीपल्स पार्टी गुनाह कयो 18वीं तरमीम जे ज़रिए त बाबा ॿिनि जमायतुनि जो गॾियल फ़ैसिलो थींदो जंहिंमें निगरान हुकूमत ठहंदी। पर हिन वक़्तु असां सम्झूं था त मुल्क जे अंदरि जुडिशरी जो काफ़ी रोल बहितर थियो आहे। मीडिया, सोशल मीडिया ख़ासि तौर ते त जिते जिते जेको आहे पंहिंजो फ़र्ज़ु कयो जेके अहिड़े क़िस्म जूं थियनि थियूं नाइंसाफ़ियूं त उन में कुझु न कुझु बहितरी आई आहे। त छाकाणि सोशल मीडिया जे करे या जुडिशरी जे करे माण्हू उन जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारीनि था, उन जे करे सम्झूं था त कुझु न कुझु जेको आहे पंहिंजो उन जा नतीजा बहितर थींदा। हाणे इहो जीअं साईं सवाल कयो त तव्हां कहिड़ा इशूज़ खणी वेंदो, असां ॾिसो सिंध जे अंदरि जेके बि पब्लिक इशूज़ थियनि था उन ते मुतहरक कयूं। फर्ज़ु कयो सिंध जे अंदरि हींअर वेझो माज़ीअ में कमंद जो इशू थियो, सिंध यूनाइटेड पार्टी वॾो रोल अदा कयो ऐं असां रोडनि रस्तनि ते आबादगारनि सां गॾु वेठा हुआसीं, धरना आयासीं, मुज़ाहिरा कयासीं, गवर्नमेंट खे मजबूर कयोसीं त इंडस्ट्रीज़ सां खोलाए वियासीं। जेकी कंट्रोल इंडस्ट्री आहे शुगर इंडस्ट्री जेकी हुन में ज़रदारी माफ़िया जो कंट्रोल आहे। उस्तादनि जो इशू जेको आहे पंहिंजो हुयो उन में ऐं पाण कराची में प्रेस क्लब ते शे लखा हुआसीं, हुननि सां गॾु बीठासीं, लठियुनि में बीठो त असां उते इहो माण्हू ज़रूरु ईअं सम्झनि था त बाबा अॼु जी हालतुनि में कहिड़ी पार्टी आहे, कहिड़ी जमायत आहे जेकी माण्हुनि सां गॾु बीठी आहे। त सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजो इहो एतमाद बहाल कराए वई आहे। ॿियो त तव्हांजी साख केतिरी आहे, तव्हांजी लीडरशिप जो जेको आहे, छाकाणि मुल्क जे अंदरि जेको सॼो को करप्शन जो रुझान आहे, जिते जीअं तव्हां ॿुधायो पाण ई त पैसनि ते माण्हू जेको आहे पंहिंजो ख़रीद पिया थियनि, वोट जेको आहे विकिरो पियो थिए, उते हिन सोच खे तब्दील बि करिणो आहे। जेकॾहिं असां लातालक थी वेही था रहूं, असां चऊं था हिन पैसनि जे करे माण्हुनि खे ख़रीद करे इलेक्शन खटे वेंदा आहियूं, असां चुप करे वेही रहूं छाकाणि न खटींदासीं, त मां सम्झां थो इहो गुनाह आहे। उनजे करे पाण खे इहा सोच तब्दील करण लाइ, इहो सिस्टम तब्दील करण लाइ, या कंट्रोल डेमोक्रेसी तब्दील करण लाइ ऐं इहो स्टेटस को टोड़ण जे लाइ मैदान में रहणो आहे। ऐं यकीनन सिंध जे अंदरि इहा सोच पैदा थी आहे ऐं त हीउ जेको सॼो जेको हिननि जो जेको पंहिंजो पीपल्स पार्टी जहिड़े तरीक़े सां गुज़िरियल 24 सालनि खां मुसलसिल हुकुमरानी में, हाणे त 10 सालनि खां, पर मजमूई तौर ते 70 सालनि में 24 सालनि खां हुकुमरानी में रही आहे, उहा डिलीवर न करे सघी आहे। ऐं माण्हू चेंज बि चाहिनि था त चेंज अचे, पर उन में सभिनी खे पंहिंजो पंहिंजो पार्ट अदा करिणो पवंदो। सिंध जे अंदरि जेको मूं ॾिठो आहे त इलाही असांजा दानिश्वर, अदीब, क़ौमी कारकुन, सियासी कारकुन लातालक जेके रहिया आहिनि उहे लातालकी बि ख़राबु आहे। जेकर लातालक हूंदासीं त पोइ असां पंहिंजो पाण खे सर्वाइव न करे सघंदासीं। पंहिंजे वतन खे बचाइण लाइ, पंहिंजे क़ौमी वजूद खे बचाइण लाइ पाण सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। सिंध यूनाइटेड पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजो रोल अदा करे पई, पर जेकॾहिं असांखे सभई उहे धुरियूं ताक़त बख़्शींदियूं जेके वतन में वेठा आहिनि या वतन खां ॿाहिरि वेठा आहिनि, जेके असांजे वीहनि खे, असांजे प्रोग्राम खे, असांजी लीडरशिप खे दुरुस्त था सम्झनि, जेकर उहे सभु असांजा भाउ ॿेली थींदा, असांजी रहनुमाई कंदा, असां सां गॾु बीहंदा, त मूंखे यकीन आहे, मुंहिंजो ईमान आहे त असां सिंध जी हक़ी हुकुमरानी हासिलु करे वेंदासीं।
अॼु तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ इशूज़ ते तव्हां बीहंदा रहियो तव्हांजो मौक़िफ़ फोर्स डिसअपियरेंस ऐं एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग ते छा आहे माना हिन वक़्तु सां 160 खां वधीक माण्हू ग़ाइब आहिनि ऐं उन ते SUP जो हिन वक़्तु छा स्टैंड आहे? अॼु सिंध यूनाइटेड पार्टी पाकिस्तान जे अंदरि सिंध जे अंदरि हर क़िस्म जे तशद्दद खे गुनाह सम्झे थी ऐं उहो तशद्दद सियासी तशद्दद हुजे मज़हबी दहशतगर्दी हुजे या रियासती दहशतगर्दी हुजे असां उन जे ख़िलाफ़ु आवाज़ बि उथारियो आहे ऐं मज़ामत बि कंदा रहिया आहियूं इन्हनि ख़ासि तौर ते 3 इशूज़ ते करप्शन मज़हबी इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी असां सम्झूं था त इहो बि हिकिड़ो रियासती टेररिज़म आहे त तव्हां क़ौमी कारकुननि खे खणी गुम करे खंबे मारे उछलाए छॾियो ऐं उन्हनि सां एतिरी नाइंसाफ़ी कयो जो उन्हनि खे पंहिंजो आवाज़ु न उथारण इहो ज़ुल्म आहे उनजे ख़िलाफ़ु असां बिल्कुलु आवाज़ु उथारींदा रहिया आहियूं ऐं मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त 2016 में जेको हिकिड़ो थियो त इलाही सारा असांजा नौजवान जेके उन्हनि खंबे गुम करे उछलाए पई छॾियूं उन वक़्तु बि साईं जलाल मोहम्मद शाह ऐं असां सभिनी गॾिजी तमामु वॾो प्रोटेस्ट कयो जेको BBC लंडन ते आंधी रिकॉर्ड थियो तो साईं जलाल मोहम्मद शाह वाज़े तौर ते चयो त बाबा इहे असांजा बच्चा असांजो औलाद आहे उन्हनि खे तव्हां जेको पंहिंजो जेको खणी खंबे गुम करे मारे उछलाए था छॾियो इहा रियासती दहशतगर्दी आहे उनजे ख़िलाफ़ु असां आवाज़ु उथारींदा रहिया आहियूं ऐं असां हर क़िस्म जी दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु मज़ामत कंदा रहिया आहियूं उहा मज़हबी दहशतगर्दी हुजे लिसानी दहशतगर्दी हुजे सियासी दहशतगर्दी हुजे या रियासती दहशतगर्दी हुजे हर हवाले सां असां उन जे ख़िलाफ़ु मज़ामत कंदा रहिया आहियूं ऐं अचो उनजे ख़िलाफ़ु मुसलसिल आवाज़ उथारींदा रहिया आहियूं अॼु बि चऊं था त मुल्क जे अंदरि जेकॾहिं कंहिंजे मथां को केस आहे त उनखे अदालतुनि में आंदो वञे एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग या अहिड़े क़िस्म जो जेको इहा सम्झूं था या विक्टिमाइज़ेशन आहे ऐं उहो ज़ुल्म ज़्यादती आहे उनजे ख़िलाफ़ु सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजो रोल अदा कयो आहे ऐं कंदा रहंदासीं महिरबानी त हिकु ॿियो बि 2-3 बि शयूं आहिनि जेके असांखे हिते बि फेस थियनि थियूं MQM जी जेका हिन वक़्तु करंट पोज़ीशन आहे हे काफ़ी हाणे 2-3 धुरियूं थी वियूं आहिनि तव्हांजो उन लाइ तव्हांजो छा व्यूज़ आहिनि छा ही गॾु आहिनि या अलॻि आहिनि या कीअं मतिलबु हिननि जो मतिलबु तव्हांजी छा अंडरस्टैंडिंग आहे हिन वक़्तु MQM जे बारे में या हुननि जी पोज़ीशन जेका करंट अॼु ॾिसो ख़ासि करे जेको रिसेंटली पाकिस्तान वारनि हिननि माना वरी कराची जी ॻाल्हि कई आहे अलॻि कराची जी इहो त काफ़ी माना असांजे लाइ तमामु बर्निंग इशू आहे हिन वक़्तु अॼु ॾिसो असांजो मुंहिंजो रबर साईं GM साहिब अॼु खां 30 साल पहिरियों प्रोडक्शन करे वियो त उर्दू ॻाल्हाईंदड़नि जा 3 हिसा थींदा हिकिड़ा उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध जे माण्हुनि सां पंहिंजो रिलेशन जोड़े ऐं उन्हनि सां ज़िम थींदा उन्हनि सां माइटियूं मिटियूं तालुक धंधा कारोबार उते जा थींदा ॿिया उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके घणी तरक़ी कंदा उहे माइग्रेशन करे हलिया वेंदा 3 उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके टेररिस्ट हूंदा जेके हिन वतन खे पंहिंजो न सम्झंदा उहे मारिजी वेंदा मिटिजी वेंदा ख़तमु थी वेंदा असां सम्झूं था त MQM जी अॼु जी जेकी क़यादत आहे उन्हनि खे शायदि अञा मुहाजिर थियण जो शौक़ु आहे जंहिंजे करे मां सम्झां थो तारीख़ में हिकु दफ़ो ॿीहर मुहाजिर थियण जे लाइ सोचीनि पिया त सिंध जो माण्हू तमामु कॉन्शियस आहे ऐं पंहिंजे वतन खे बचाइण जे लाइ हर हवाले सां इन में नो डाउट सिंध यूनाइटेड पार्टी हुजे या सिंध सां तालुक रखंदड़ कहिड़ी बि जमायत जो माण्हू हुजे पंहिंजे वतन खे विराइजण वारी साज़िश जे ख़िलाफ़ु तमामु कॉन्शियस आहे ऐं MQM ॿाहिरि वेही जेके अहिड़े क़िस्म जूं जेके कंस्पायरेंसी करे थियूं असां सम्झूं था त उहो कंहिं ॿियनि जी एजेंडा ते कमु कनि पियूं ऐं उहे उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे वरी हिकु दफ़ो मुहाजिर करण जे लाइ जेको पंहिंजो अहिड़े क़िस्म जी साज़िशूं कनि पियूं उहे उते जेके रहनि था सिंध जे अंदरि उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी था सम्झूं असां उन्हनि खे बि होशियारु रहणु घुरिजे ऐं जेके अहिड़े क़िस्म जूं सिंध विराइण जूं साज़िशूं कनि था उहे कॾहिं बि पंहिंजे इन साज़िश में कामयाबु न वेंदा ऐं हू अकेला रहिजी वेंदा ऐं अहिड़े क़िस्म जे लाइ
असां सम्झूं था त जॾहिं जॾहिं इलेक्शनूं ईंदियूं आहिनि तॾहिं MQM पंहिंजो वोट इंटेक्ट रखण जे लाइ उते ॿिया मूवमेंट हलाईंदा आहिनि ऐं मुल्क खां ॿाहिरि ॿेड़े क़िस्म जी कंदा आहिनि जीअं असां उर्दू ॻाल्हाईंदड़ हिकु प्लेटफॉर्म ते हुजूं ऐं मुहाजिर जे नाले ते जेको आहे पंहिंजो असां पंहिंजे वोट बैंक खे इंटेक्ट रखूं। मां सम्झां थो सिर्फ़ु हुननि जी जेको आहे पॉलिटिकल स्ट्रेटजी आहे त पंहिंजे वोट खे कीअं इंटेक्ट रखूं। बाक़ी एज सच हुननि खे असांखे जेको सिंध जे अंदरि कराची या हैदराबाद या ॿियनि शहरनि में का उन्हनि खे का छाकाणि आम उर्दू ॻाल्हाईंदड़ हुननि जी इन साज़िश जो हिसो न आहिनि। कुझु जेको आहे पंहिंजो जेके मनफ़ी सोच रखंदड़ या ॿियनि जा एजेंट धारियुनि जा दलाल या करप्ट रिश्वतखोर जेके पंहिंजो बेईमान आहिनि उहे सभु गॾिजी जेको अहिड़े क़िस्म जूं साज़िशूं कनि था। असां तमामु घणो कॉन्शियस आहियूं सिंध जे अंदरि जेको आहे पंहिंजो इन सोच खे कॾहिं कामयाबु थियणु न ॾींदासीं ऐं पंहिंजे वतन खे बचाइण जे लाइ हर हवाले सां असां जी हिन वक़्त जी जेकी लीडरशिप आहे क़ौम परस्तनि जी उहा शऊरी तौर ते उन्हनि वटि हिकिड़ो जेको आहे पंहिंजो संजीदगीअ सां सभु शयूं असां हिन जज़्बाती कोन्ह आहियूं। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल 6 महीना साल पहिरियों जेको आहे MQM असेंबली जे अंदरि सिंध वराइण जूं साज़िशूं कयूं त वरी उते पीपुल्स पार्टी वरी मरसूं सिंध न ॾिसूं या नारा पिया आहियूं। त उन वक़्तु असां सम्झूं था त ॿिन्ही जमायतुनि पंहिंजो वोट इंटेक्ट रखण लाइ अहिड़े क़िस्म जा स्लोगन्स आया पिए पर सच हिन में का बि जेको आहे पंहिंजो असांखे नज़र कान थी अचे त कोई पंहिंजो का मूव हुजे का संजीदगी हुजे। इहो सिर्फ़ु कुझु हिकिड़ो हिसो आहे MQM जा जो टेररिस्ट जेके पंहिंजो पाण खे बचाइण लाइ ब्लैकमेल करण लाइ उहे कनि था। बाक़ी जेकर उन्हनि जी का नियत अहिड़े क़िस्म जी हूंदी त इनशाला उहो नाकाम वेंदी। माना असां पाण ते सेल्फ क्रिटिसिज़म माना असां इलाही असां नेशनलिस्ट हमेशह असां थोरा घणा वीक रहिया आहियूं जेकी माइनॉरिटीज़ खे पाण सां गॾु खणण में। हाणे माइनॉरिटी सिर्फ़ु रिलीजियस माइनॉरिटी जी ॻाल्हि न पई कयां त कुझु इलाही असांजा आहिनि खाई जेका कराची जा माण्हू आहिनि जीअं पारसी आहिनि माना अहिड़ी कम्यूनिटीज़ कच्छी मेमण आहिनि गुजराती आहिनि उन्हनि खे गॾिजी हलण सां या पंहिंजी मूवमेंट में असां तमामु वीक रहिया आहियूं। मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे खणी लिमिटेड आहे उन में SUP जो इक़्तिदार कीअं थी करे या को अहिड़ी क़िस्म जी का पॉलिसी हिन वक़्तु आहे तव्हांजी त इन्हनि हार्ट मां इन्हनि क़िस्म जी अहिड़ी कम्यूनिटी जेका एक्चुअली हिन वक़्तु MQM जी लॉबी में वञी वेठी आहे। हालांकि इहा अहिड़ी कम्यूनिटी आहे जेका सिंध धरती जा काफ़ी 200 सालनि खां वधीक रहिया माण्हू ऐं इनखे काफ़ी माना असां चङी तरह छा करे सघूं छो जो बिज़नेस कम्यूनिटी आहे पढ़ियल लिखियल कम्यूनिटी आहे पर असां हमेशह नाकाम रहिया उन्हनि खे पाण सां गॾिजी खणण में। त इन में इन तरीक़े सां तव्हां वटि का आहे अहिड़ी क़िस्म जी पॉलिसी त इन्हनि कम्यूनिटीज़ खे कीअं अप्रोच कजे छो जो पारसी त काफ़ी माना असांजी एजुकेशन में कराची जे इलाइक़े में काफ़ी उन्हनि जो इन्फ्लुएंस रहियो आहे। कच्छी मेमण इहे सभु बिज़नेस तबिको रहियो आहे सिंसियरिटी सां एक्चुअली उहे सिंध जे लाइ कमु कंदा रहिया आहिनि। सो इहो त तव्हांजी विज़न में आहे इहे कम्यूनिटीज़ उन्हनि ताईं पहुचणु SUP जो का पॉलिसी आहे हिन वक़्तु या कंदव अहिड़े क़िस्म जो कमु? अभी ॾिसो असां सिंध जे अंदरि कच्छी मेमण ख्वाजा इहे सभु जेके पर इवन एसि ताईं त जेके बिफोर पार्टीशन हुते पंजाबी आया आहिनि उनखे बि सिंधी था सम्झूं। असां सम्झूं था त उहे सभई सन ऑफ सॉइल आहिनि पर उहे पंहिंजो रिश्तो सरज़मीन सिंध सां जोड़ीनि। असां इहो सम्झूं था त सिंध जे अंदरि जेके रहंदड़ माण्हू जेके मुस्तक़िल सिंधी आहिनि जिन जो मरण जीअण सिंध सां आहे त उन्हनि खे बि सिंध जे हक़नि लाइ असां सां गॾिजी आवाज़ु उथारणु घुरिजे ऐं सिंध यूनाइटेड पार्टी वटि बिल्कुलु क्लियर असांजो वीहन आहे त असां सभिनी खे सिंधी सम्झूं था ऐं उनखे असां दावतूं ॾींदा रहिया आहियूं। काफ़ी ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी असांजो हिसो रहिया आहिनि ऐं जमायत में आहिनि उनजे करे असां उन्हनि खे सिंध जो सम्झूं था पंहिंजो सम्झूं था ऐं उन्हनि खे पंहिंजी मूवमेंट में पंहिंजे स्ट्रगल में पंहिंजी जमायत में इलाही दोस्त असां सां शामिल बि आहिनि। अॻिते बि असां उन्हनि खे चवंदासीं त सिंध जे हक़नि लाइ असां सभु गॾिजी बीहनि त जीअं उहे साबित करे सघनि त असां सरज़मीन सिंध जो पुट आहियूं ऐं पंहिंजी धरतीअ जो हिलाली फर्ज़न थी उहो पंहिंजो नमक हिलाली वारो किरदारु अदा कनि त इहो उन्हनि जे मफ़ाद में आहे। छाकाणि त हिकिड़ो जेको पंहिंजो जेको कम्यूनिकेशन गैप आहे या चयो थो वञे त भई मिनारिटी असां उनखे मिनारिटी बि नथा चऊं तव्हां असां उनखे चवंदा तव्हां सिंध जा पुट आहियो तव्हां असां सां गॾिजी बीहो ऐं असां सां गॾिजी जदोजहद कयो ऐं पंहिंजे वतन जे हक़ लाइ जेको असां सम्झूं था त सिंध ते उन्हनि जो बि एतिरो ई हक़ु आहे जेतिरो मुंहिंजो हक़ु आहे। उनजे करे
पाण सभु जेकॾहिं गॾिजी जेको जदोजहद कंदासीं त उहो बहितरु थींदो ऐं मज़बूत थींदो। साईं हिकिड़ो सुवाल सिंध यूनाइटेड पार्टी खे सिंध अंदरि ऑर्गेनाइज़ कयो पिया, हिकिड़ो तसलसुल आहे जेको जारी आहे, पर तव्हां ॿाहिरीं दुनिया में वेठल सिंधियुनि ताईं पहुता आहियो, अमेरिका में यूनिट खोलियो आहे, तव्हां हाणे बर्तानिया पहुता आहियो, बर्तानिया में बि तव्हां हिते जेको असांजो तमामु पुराणो साथी आहे साईं अब्दुल रज़ाक बुर्डो साहिबु, उन खे तव्हां ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो आहे बर्तानिया जो, इन जे पस मंज़र में छा हक़ीक़त आहे त तव्हां ॿाहिरीं दुनिया में बि सिंध यूनाइटेड पार्टी खे जेको ऑर्गेनाइज़ कयो पिया? से ॾिसो, असां सिंध खे अल्टरनेट ॾियणु वञूं पिया, जेको हिकिड़ो सुवालु रहियो आहे 70 खां वठी पीपुल्स पार्टी खां सवाइ ॿियो को अल्टरनेट कोन्हे। असां सम्झूं था त सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जी क़ौमी जमहूरी जमायत आहे, ऐं उन में सिंध जे अंदरि या सिंध खां ॿाहिरि जेके माण्हू सिंध सां मुहबत रखनि था, जेके चाहिनि था त पीपुल्स पार्टी जी बेड गवर्नेंस या हुननि जो जेको पंहिंजो मज़बूत मर्कज़ पर सोच रखंदड़ सियासी जेको पंहिंजो हिकमत अमली आहे, या उन्हनि जा जेके करप्शन या ॿिया जेके पंहिंजे इशूज़ आहिनि जंहिंजे करे उन्हनि सिंध खे नुक़सानु पहुचायो आहे, उन मां जान छॾायूं। ऐं जेकी हिन वक़्त ताईं असांखे जेको पंहिंजो जेको 30 सालनि खां वठी मुसलसिल पीपुल्स पार्टी इन में रही आहे त भई असांखे जेकर वोट न ॾिनो त इहो वोट सिंध जो विराइजी वेंदो, इन खे पाण खे सम्झूं था संजीदगीअ सां सभिनी खे कोशिशि करणु घुरिजे। उन जे करे असां सिंध जे अंदरि ऐं सिंध खां ॿाहिरि पंहिंजी जमायत खे छाकाणि त जेसिताईं असांजी ऑर्गेनाइज़ेशन मज़बूत न हूंदी ऐं असांजो विजन जेको आहे सो क्लियर न हूंदो, ऐं सभु माण्हू छाकाणि त हर माण्हू चाहे थो सिंध जे अंदरि चेंज अचे। ख़ुदि पीपुल्स पार्टी जे अंदरि वेठल इलाही माण्हू ज़रदारी जे हुकुमरानीअ खां उन खां तंग आहिनि, पर उहे सभु माण्हू चाहिनि था त भई असांखे ॿियो को अल्टरनेट नज़र नथो अचे। ऐं सभिनी खे गुज़ारिश थो कयां त को अल्टरनेट मथां आसमान मां न ईंदो, अल्टरनेट असां तव्हां सभिनी खे गॾिजी पैदा करिणो पवंदो। उनमें सभु जेसीं ताईं असां हुनजो हिसो न बनंदासीं, असां जेकॾहिं पंहिंजो लातलकी हूंदी, असां सभु जेकॾहिं रुॻो तब्ज़िया तबसरा कंदासीं त अल्टरनेट सिंध में कोन जुड़ी सघंदो। उन करे असां इनिशिएटिव वरितो आहे ऐं असां पंहिंजी संजीदगीअ सां इहो कमु कयूं पिया। सिंध जे अंदरि सिंध यूनाइटेड पार्टी खे असां सिंध जे तमामु समूरनि ज़िलनि में ऑर्गेनाइज़ कयो आहे, हाणे शहरनि में वधूं पिया, ऐं असांजी ख़्वाहिश आहे त सिंध खां ॿाहिरि जेके माण्हू वेठा आहिनि, छाकाणि त मज़बूत जमायत जोड़ण जे लाइ वक़्तु ऐं वसीला खपनि था, उनजे करे असां ॿाहिरि जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कयूं था त असांजे हक़ में लॉबिंग बि कनि, असांजी माली मदद बि कनि, असांजी मॉरल सपोर्ट बि कनि, ऐं हर हवाले सां इहा जेकी स्टेटस को आहे भई पीपुल्स पार्टी खां सवाइ को अल्टरनेट न आहे, उनखे टोड़णो पवंदो ऐं उनजे लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। जेके बि माण्हू सम्झनि था भई सिंध यूनाइटेड पार्टी जी क़यादत ऐं उन्हनि जी जमायत जो विजन क्लियर आहे ऐं सिंध दोस्त आहिनि, सिंध जे अंदरि हक़ीक़ी हुकुमरानी लाइ, सिंध जे वसीलनि जी मालिकी लाइ, सिंध जे समाजी इंसाफ़ लाइ कोशिशि कनि था, त उन्हनि खे जेकॾहिं असांजा ॿाह ॿेली थींदा, असांजी रहनुमाई कंदा, असांजो साथ ॾींदा, असां सिंध खे हिन अज़ाब मां जान छॾाईंदासीं ऐं असां सिंध खे हक़ी हुकुमरानी वठी ईंदासीं। महिरबानी, थैंक यू वेरी मच तव्हांजे कंट्रीब्यूशन जी, ऐं असां लाइ तमामु काफ़ी माना इंफॉर्मेटिव रहियो तव्हांजी इंफॉर्मेशन। महिरबानी, थैंक यू। महिरबानी। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरपर्सन डॉक्टर रुबीना शेख पारां सिंध यूनाइटेड पार्टी जे जनरल सेक्रेटरी रोशन अली बुर्डे जी मान में ॾिनल आजियाणे में थियल ॻाल्हि ॿोल अवां जी ख़िदमत में पेश कई वई। सामईन, प्रोग्राम बाबति या रेडियो जी नशरियात बाबति तव्हां का राय या असांजी रहनुमाई करणु चाहियो त असांजी ईमेल एड्रेस info@radiovoiceofsindh.com ते मोकिले सघो था। जीअं अवां जी सलाहुनि सां सिंधियुनि जे क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जी नशरियात खे बहितर खां बहितर बनाए सघूं। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन